कराची जी बिग सेंचुरी होटल में सकाफ़त खाते जे सहकार सां सूफ़ी गाला प्रोग्राम जो आहे मुनक़द कयो वियो आहे। हिन वक़्तु म्यूज़िकल प्रोग्राम जो आहे उहो शुरू आहे ऐं हिन वक़्तु जेके माण्हू मौजूदु आहिनि अवाम जेका हिते मौजूदु आहे अचो त उन्हनि सां ॻाल्हायूं था उन्हनि जो हिन हवाले सां छा चवणु आहे। अहिड़ा प्रोग्राम हुजणु घुरिजनि, ख़ासि तौर ते कराची जे माहौल में ज़रूरी आहे त अहिड़े क़िस्म जा म्यूज़िकल प्रोग्राम थियणु घुरिजनि ऐं माण्हू अचनि एंटरटेन कनि। असां हिन प्रोग्राम में कल्ह बि आया हुआसीं, कल्ह बि ॾाढा सुठा फ़नकार हुआ, उन्हनि ॻायो हुयो ऐं अॼु बि माशाल्लाह सुठा फ़नकार आहिनि ऐं असां कल्चर डिपार्टमेंट जा थोराइता आहियूं। मैं इतना कह सकता हूँ कि साईं सदाई करीम मथे सिंध सुखार, दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करें। अल्लाह करे कि इसी तरह की महफिलें होती रहें और आवाम भी खुश रहे और आर्टिस्ट भी खुश रहे। मुझे बहुत अच्छा लगा सिंध गवर्नमेंट ने और कल्चरल डिपार्टमेंट ने बहुत अच्छा ये इनिशिएटिव लिया है। आई एम वेरी हैप्पी और क्राउड बहुत अच्छा था माशाल्लाह। केतिरो हिते माण्हुनि खे 2 साल कोविड लोड़ायो आहे, माण्हू हिकिड़े घुट ऐं ॿूसट वारे माहौल में रहिया आहिनि, हाणे उन्हनि खे थोरी फ्रेश ब्रीज़ खपे। ऐं सूफ़ी असां ही बैक टू बैक इवेंट्स कयासीं त जीअं जो बिकॉज़ असीं गवर्नमेंट आहियूं ऐं गवर्नमेंट रिस्पॉन्सिबली पंहिंजो बिहेव कंदी आहे, हू ईअं न कंदी त मिसाल कोविड जी थ्रेट आहिनि या इंटरनेशनली हिकिड़ो रिकमेंडेशन अचनि पियूं त जीअं असां सवला थिया आहियूं थोरा त पोइ असांजो कमु शुरू थियो आहे कल्चर डिपार्टमेंट जो। जी हमेशह 2 साल असां न करे सघियासीं, पहिरीं 2 साल असां ईअं ई 4 साल हलिया आहियूं। ॾाढी सुठी एंटरटेनमेंट आहे, फैमिली सॼी अचे थी, म्यूज़िक खे अप्रिशिएट कयो वञे थो ऐं सूफ़ी म्यूज़िक त रूह के ताज़ो तो करे छड़े। माशाल्लाह बड़ा मज़ा आ रहा है इसमें, मतलब बलोची कल्चर का भी वो निगार नज़र आ रही है और बाकी सिंधी बिरोही सब मिक्स है इसमें। कराची जा राइशी इन मेलनि में अचनि था, इलाही इंजॉय था कनि। असां कल्चर डिपार्टमेंट वारनि जा थोराइता आहियूं जेका अहिड़ा मेला कनि था। मैंने यहाँ पे आके बहुत अच्छा फील किया है और इस तरह की फेस्टिवल्स होने चाहिए, क्योंकि अगर इस तरह की फेस्टिवल्स होंगे तो हमें अपने कल्चर का पता चलेगा। सकाफ़त खाते वारनि जो जेको आइडिया आहे ॾाढो शानदार आहे, छो जो हाणोको जेको दौरु आहे जंहिं अहद में तव्हां असां जियूं पिया, उते ख़ासि तौर ते बर्दाश्त, दरगुज़र, सहप, रवादारी, इंसान दोस्ती ऐं रोशन ख़याली जी सख़्त ज़रूरत आहे। असांजे ॿारनि जे लाइ सूफ़ी गाला शो छाजे लाइ त असांजे ॿारनि खे को इन बाबति को बि पतो न आहे ऐं हिते अची असांजे ॿारनि खे काफ़ी ॼाण थी वई आहे ऐं हीअ असांजो पंहिंजो लौक़ आहे। हम तो यहाँ आई इसीलिए ताकि कुछ म्यूज़िक सुनेंगे और वैसे भी मैं गाने भी गाती हूँ तो मुझे तो बहुत अच्छा लगता है। मैं खुद यहाँ पर परफॉर्म कर चुकी हूँ यहाँ पे बहुत 4 साल पहले तो बस ये कि मुझे अच्छा लग रहा है। ये बहुत अच्छा एंड इंटरैक्टिव प्रोग्राम है, मतलब यहाँ पर ये म्यूज़िकल इवेंट्स इस तरह के होने चाहिए, स्पेशली ये सूफ़ी वगैरह का तो ख़ास तौर पे बहुत अच्छा इन्फ्लुएंस पड़ता है कि हमारे कल्चर को ये लोग मोटिवेट कर रहे हैं। जेको आहे सो असांजी कोशिशि हूंदी आहे कल्चर डिपार्टमेंट जी ऐं रादर कल्चर डिपार्टमेंट जी इहा ज़िम्मेदारी आहे त माण्हुनि में सूफ़ी रंग खे वधाइजे। यहाँ बहुत अच्छा लग रहा है और ये प्रोग्राम कम से कम 6 महीने में एक दफ़ा होने चाहिए। कराची में ख़ासि तौर ते सूफ़ी गाला जे हवाले सां इहा जो ॿियो ॾींहुं आहे माशाल्लाह इलाही तमामु बहितरीनु ऐं अॼोके टाइम जी इहा सख़्तु ज़रूरत आहे त अहिड़नि सूफ़ी इज़म खे वधाइजे। बहुत अच्छा लग रहा है, डिफरेंट कल्चर से लोग आ गए और हमें डिफरेंट कल्चर के साथ परफॉर्म करने का मौका मिला, डिफरेंट कल्चर देखने का मौका मिला। ये बहुत अच्छा एक्सपीरियंस था। डिफरेंट रीजन के जो आर्टिस्ट थे उनके साथ मिलकर बहुत अच्छा लगा। क्राउड ने तो सही था, अच्छा था, नॉट बैड और आई होप कि उन लोगों ने इन्जॉय किया होगा हमारे हुंजा के म्यूज़िक को, बट हम एक्सपेक्ट कर रहे थे कि और ज़्यादा क्राउड जो है वो चिल करे, इन्जॉय करे, बट अच्छा रहा। जी हिते शरीक माण्हुनि जो चवणु आहे त सिंध सूफ़ियुनि जी धरती आहे ऐं अहिड़ा प्रोग्राम हिते थियणु घुरिजनि। सूफ़ी गाला प्रोग्राम मुनक़द थियण सां सूफ़ीइज़म खे हथी मिले थी ऐं सिंध जी जेका सकाफ़त आहे उनखे बि हथी मिले थी।